नाज़रीन ख़ैरपुर खां वाक़िआ आगाह कंदा हलूं। ख़ैरपुर में गेस्टो जे मर्ज़ ते ज़ाब्तो न अची सघियो आहे। 24 कलाकनि दौरान वधीक 17 ॿार इस्पताल में दाख़िल कया विया आहिनि। ख़ैरपुर में वेझड़ वारनि इलाक़नि जा वधीक 17 ॿार गेस्ट्रो में मुब्तला थी विया आहिनि। हिकु हफ़्ते अंदरि मुतासिर ॿारनि जो अंग वधी 251 थी वियो आहे। आख़िर आगाह कयूं पिया ख़ैरपुर में गेस्ट्रो बीमारी वबा जी सूरत इख्तियार करे वई आहे। ख़ैरपुर में गेस्ट्रो जे मर्ज़ ते ज़ाब्तो न अची सघियो आहे। 24 कलाकनि दौरान वधीक 17 ॿार इस्पताल में दाख़िल कया विया आहिनि। ख़ैरपुर ऐं वेझड़ वारनि इलाक़नि जा वधीक 17 ॿार गेस्ट्रो में मुब्तला थी विया आहिनि। हिकु हफ़्ते अंदरि मुतासिर ॿारनि जो अंग वधी 251 थी वियो आहे। इन हवाले सां ख़ैरपुर खां धरती टीवी न्यूज़ रिपोर्टर अली अकबर गोपांग लाइन ते मौजूद आहे। जी अली अकबर, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी खैरपुर में गेस्ट्रो वबाई सूरत अख्तियार करे वियो आहे। अस्पताल में ॿारनि जो जेको दाख़िल थियण वारो सिलसिलो जेको आहे उहो जारी आहे। 24 कलाक अंदरि खैरपुर ऐं हुनजे आसपास जा इलाइक़नि जा जेके गेस्ट्रो में मुब्तला 17 जेके ॿार आहिनि उन्हनि खे अस्पताल में दाख़िल कयो वियो आहे। अस्पताल में दाख़िल कयल ॿारनि में कनीस फातिमा, गुलाम रज़ा, हनीफिया, इरम शाहीन, फातिमा शाहीन, इदरीस, नूर नबी, इस्माइल, अजवा, इकरा ऐं अब्दुल रज़ाक, अनमोल, मोहम्मद हसन ऐं अंशा ऐं ॿिया जेके आहिनि उहे शामिल आहिनि। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिकु हफ़्ते अंदरि गेस्ट्रो सबबि सिटी अस्पताल दाख़िल कयल ॿारनि जो जेको अंग आहे उहो 251 खां वधी वियो आहे। जॾहिं त वॾे तादाद में गेस्ट्रो में मुब्तला थियण सबबि बेडनि जी जेका खोट आहे उहा मुसलसल बरक़रार आहे। हिकु बेड ते 3 ॿार सुम्हारे करे इलाज कयो पियो वञे। होॾां डॉक्टर जो चवणु आहे त गर्मी जी शिदत में इज़ाफ़ो थियण करे गेस्ट्रो में वाधि थी आहे ऐं जेको ॿारनि जो जेको इलाजु आहे उहो जारी आहे। ऐं बेडनि जी खोट सबबि हुन इहो बि ॿुधायो त मुश्किलातुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहियूं ऐं हुनजे वारसनि सां ॻाल्हि ॿोल थी। हुननि जो चवणु इहो त अस्पताल में सहूलियतुनि जी खोट सबबि जेको आहे इलाजु बहितर नमूने न कयो पियो वञे। उन्हनि मुतालबो कयो आहे वस वारनि खां त नोटिस वठी अस्पताल में जेके घुर्बल सहूलियतूं आहिनि उहे फराहम कयूं वञनि त जीअं इलाजु जेको आहे बहितर नमूने थी सघे ऐं असांजा ॿार जेके आहिनि उहे सिहत याब थी सघनि। जी ठीकु आहे अकबर, वॾी महिरबानी तफ़सीलनि जे लाइ।